नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾेर क़ीमत 37 ॾींहं अॻु संगरार मां मुबैना तौर अगवा थियल 7 सालनि जी मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ ॾेरकी में हिंदू पंचायत ॾेरकी तरफ़ां मुखी अनिल कुमार, डॉक्टर शिवक कुमार, मुखी राजकुमार तलरेजा, मुखी कैलाश कुमार, रोशनलाल ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त संगरार मां 10 मुहर्रम उल हराम जे ॾिहाड़े ते अगवा थियल 7 साला मासूम ॿारड़ी प्रिया जो अञा ताईं को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो। हुननि चयो त अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं मासूम प्रिया खे बाज़ियाब कराइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे, जॾहिं त 1.5 महीने खां मथे अरसो गुज़रण बावजूदि पुलिस बि मासूम ॿारड़ी प्रिया खे बाज़ियाब कराइण में कख भनी बीरो नाहे कयो, जंहिं सबबि हिंदू बिरादरी में सख़्त मायूसी जी लहर छायल आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौरु मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में असीं एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं।